Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. इन्होंने सोचा कि अब तो इसको ब्लैकमेल कर लेंगे कि पहले नैब को खत्म करो और फिर हम बैटर साइन करेंगे। जब मैं नहीं माना तो इन्होंने क्या किया कि इन्होंने अदलियों का भी अटैक किया और फिर पाकिस्तान के आर्मी चीफ और ISI चीफ को अटैक किया। वो आदमी बाहर लंदन में बैठ के यहाँ हमारी फौज के खिलाफ साजिश, और जो ISI का चीफ है उसको फौज बदल दे। तो क्या फौज कोई एक जमहूरी इदारा है? क्या उन्होंने नो कॉन्फिडेंस मोशन पास करना है? वो ये कह रहा है कि फौज के अंदर बगावत की जाए। ब्लैकमेल न थियुसि त अपोजिशन वारनि अदलिया आर्मी चीफ ऐं ISI ते हमलो कयो। आर्मी चीफ ऐं ISI ते हमले जो मक़सदु फौज ते हमलो आहे। नवाज़ शरीफ लंडन में वेही फौज खिलाफ़ साज़िश करे रहियो आहे। छा फौज को जमहूरी इदारो आहे जो आर्मी चीफ खिलाफ़ बेतमादी रिथ पास करे? नवाज़ शरीफ चई रहियो आहे त मुल्क में फ़ौजी बग़ावत थिए। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क अंदरि जारी सर्कस में शामिल चोरनि मुल्क खे लुटियो, अवाम खे कर्ज़नि में ॿोड़े पाण अमीर थी विया। अपोजिशन वारा ब्लैकमेल करे रहिया आहिनि त जीअं नैब खे ख़त्म करियां ऐं संदन चोरी बची वञे। ब्लैकमेल कंदड़नि खे वाज़े करियां थो त तव्हांजो मुक़ाबिलो इमरान ख़ान सां आहे। अलाह ताला मूंखे मुक़ाबिलो करणु सेखारियो आहे। जीअं वणे तीअं करियो, क़ौम जो लुटियल नाणो वापसि आणण ताईं तव्हांखे न छॾींदुसि। रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अब्दुल कादिर बलोच नवाज़ लीग का रस्ता धार करण जो बाज़ाब्ता ऐलान करे छॾियो। अब्दुल कादिर बलोच चयो आहे त फ़ौज में बग़ावत जो ॿिज छटण वारी ॻाल्हि जी कंहिं बि सूरत में हिमायत न कंदुसि। अॻूणे वॾे वज़ीर सनाउल्लाह ज़हरी जी बि बेइज़्ज़ती बर्दाश्त नथो करे सघां। नवाज़ लीग बलोचिस्तान जे सदर वारे उहिदे तां इस्तीफ़ा वारे फ़ैसिले जा इहे ॿई कारण आहिनि। हाणे राब्तनि या ज़ोर भरण बावजूदि इस्तीफ़ा वापसि न वठंदुसि। साथियुनि सां सलाह मशवरा कंदासीं त पंहिंजी पार्टी ठाही वञे या कंहिं ॿी पार्टी में शमूलियत अख़्तियार कजे। बलोचिस्तान में नवाज़ लीग जी मरकज़ी काउंसिल जे मेंबर जुमा ख़ान शुक्रानी, नवाज़ लीग खारान जे सदर आज़म रेखी ऐं BMLA मकरान डिवीज़न जे मेंबर आगा शाह हुसैन बि अब्दुल कादिर बलोच जी हिमायत में नवाज़ लीग छॾण जो ऐलान करे छॾियो। नवाज़ शरीफ लंडन में वञी मोदी जी एजेंडा ते कमु करे रहियो आहे। भारतीय एजेंडा तहत आर्मी चीफ ऐं ISI खे टारगेट पियो करे। बलोचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर सनाउल्लाह ज़हरी जी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ ते छिती तनक़ीद। सनाउल्लाह ज़हरी चयो आहे त लीडर भाॻियलनि जिया मुल्क छॾे फ़रार न थींदा आहिनि। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ा लीडर हूंदा आहिनि जंहिं फाही ते चढ़ण बावजूदि ज़ियाउल हक़ खां माफ़ी न वरिती। नवाज़ शरीफ हिकु भेरो ॿीहर सभु कुझु छॾे परॾेह फ़रार थी वियो आहे। असांखे इज़त घुरिजे, टिकेट जी लालच में तव्हांजे इशारनि ते नथा हली सघूं। कोयटा में कारकुननि खे ख़िताब दौरान सनाउल्लाह ज़हरी चयो त नवाज़ लीग खे चैलेंज आहे त हाणे बलोचिस्तान मां हिकु बि सीट खटी ॾेखारे। लाहौर में नैब जे ऑफिसर हंगामनि वारे केस में नामज़द नवाज़ लीग MPA ख्वाजा इमरान नज़ीर गिरफ़्तार। फैसल टाउन जी पुलिस ख्वाजा इमरान नज़ीर खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त नैब ऑफिसर पथराव लाइ इमरान नज़ीर जी गाॾी इस्तेमालु कई वई हुई। केस में ज़मानत न थियण ते खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। लीगी MPA इमरान नज़ीर खे फैसल टाउन थाणे खां चुन थाणे ते मुंतक़िल कयो वियो। नवाज़ लीग MPA जो चवणु आहे त खेसि सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। हुकुमराननि जे टिकसाटनि खां विझण वारा न आहियूं। पीपल्स पार्टी अॻवान गिरफ़्तार MPA सां ॿधी जे इज़हार लाइ थाणे ते पहुची विया। गिलगित बल्तिस्तान में अवाम जी मर्ज़ी पटानड़ हुकूमत ठाही वेंदी। अवाम कठपुतली हुकूमत ऐं उनजे गुंडे वज़ीर जे चवण में न अचे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो डियामिर ॿिए चूंड जलसे के ख़िताब दौरान चयो त गिलगित बल्तिस्तान जो अवाम झूठनि वठंदड़ ऐं कूड़नि बदिरां पीपल्स पार्टी जो साथ ॾे। 15 नवंबर ते चूंडनि में कामयाब कयो वञे। गिलगित बल्तिस्तान खे सूबे वारो हक़ ॾियारणो आहे ऐं संदन नुमाइंदनि खे क़ौमी असेंबली में पहुचाइणो आहे। PDM तरफ़ां नवाज़ शरीफ जे ख़िताबनि बाबति बिलावल भुट्टो जे बयान ते बहस करण जो फ़ैसिलो। मौलाना फज़लुर रहमान जी सरबराही में सुभाणे थींदड़ इजलास दौरान बिलावल भुट्टो जे इंटरव्यू ते बहस कयो वेंदो। इजलास में पेशावर वारे जलसे सूदो हुकूमत ख़िलाफ़ तहरीक खे अॻिते वधाइण लाइ सलाह मशवरा कया वेंदा।
गिलगित बल्तिस्तान जी चूंडनि ऐं GB खे उबूरी सूबो बणाइण वारे वज़ीर आज़म जे ऐलान ते बि गौर थींदो। मरियम नवाज़ चयो आहे त बिलावल भुट्टो पंहिंजे इंटरव्यू में अहिड़ी का बि ॻाल्हि न कई आहे जंहिं ते नवाज़ शरीफ़ खे एतिराज़ हुजे। नवाज़ शरीफ़ जो बयानियो तब्दील न थींदो। कुझु माण्हुनि खे बिलावल जे बयान खे ॿियो रंग ॾियण जी ज़रूरत पइजी रही आहे। पाकिस्तान नवाज़ शरीफ़ जो वतन आहे, हू ज़रूरु ॾे वापसि ईंदो। सोलह तारीख से नई बातें मिलना शुरू हो जाएंगी गिलगित बल्तिस्तान से। गिलगित बल्तिस्तान में हारने वाले अब इस हार को तस्लीम करते हैं कि वो नहीं तस्लीम करते। कल बिलावल भुट्टो ने एक बड़ा ज़ोरदार बयान दिया है। उन्होंने एक ज़िम्मेदाराना सोच का अंदिया दिया है कि PDM में फ़ौज को निशाना बनाने का या फ़ौज के जनरल्स का नाम लेकर निशाना बनाने का कोई फैसला नहीं हुआ था। 30 दिसंबर से 20 फरवरी तक पीपल्स पार्टी नून लीग के साथ नहीं चलेगी। और नवाज शरीफ और मरियम साहबा जिस तरफ सियासत को लेके जा रही हैं, वो सियासत एक बंद गली की तरफ जाती है। कोई सियासतदान डायलॉग का रास्ता बंद नहीं करता। और इमरान खान ने बड़ा बरमला कहा है कि नैब केसेस और NRO के अलावा तमाम चीज़ों पर बातचीत और मशावरत और डायलॉग के लिए तैयार हैं। बिलावल भुट्टो ज़िम्मेदारानो इंटरव्यू ॾिनो आहे। अॻकथी करे चुको आहियां, पीपल्स पार्टी 20 जनवरी ताईं नवाज़ लीग सां गॾु न हली सघंदी। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान में गिलगित बल्तिस्तान जे अवाम जो फ़ैसिलो न मञियो वियो त उन खां वधीक सियासी बदबस्ती ॿी न हूंदी। मरियम नवाज़ पंहिंजी सियासत खे बंद गली में वठी वञी रही आहे। सियासत में ॻाल्हि जा दर बंदि न कया वेंदा आहिनि। डायलॉग बदिरां जोडो कराटे ते यकीन रखंदड़नि जी सियासत बंद गली में हली वेंदी। मुल्क में मार्शल लॉ नथो लॻी सघे ऐं नई दुनिया में मार्शल लॉ जहिड़ियूं हालतूं आहिनि। इमरान खान 5 साल पूरा कंदो। कोरोना जा केसिस वधण बाद मास्क न पाइण ते 100 रुपया ॾंड मुक़ररु करण बावजूदि अवाम जी बेहतियाती। सिंध सूधो ॿियनि सूबनि जे केतिरनि ई शहरनि में SOPs ऐं NCOC जूं हिदायतूं नज़रअंदाज़। कराची में मास्क न पाइण ते 500 रुपया ॾंड मुक़ररु करण बावजूदि शहरियुनि तरफ़ां बिना मास्क जे बाज़ार वञण जो सिलसिलो जारी। कमिश्नर कराची जी हिदायतुनि बावजूदि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं। कराची सेंट्रल ज़िले में SOPs जी भञकड़ी ते 4 शादी हॉल्स, 1 दुकान ऐं 2 होटल सील। 22 शहरियुनि मथां मजमूई तौरु 11,000 रुपया ॾंड विधो वियो। कमिश्नर कराची दुकानदारनि खे अपील कई आहे त जेको ग्राहक मास्क पाए न अचे उनखे सामान न ॾिनो वञे। हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में कोरोना SOPs जी भञकड़ी ते 10 होटल सील। सिंध में कोरोना के केसिस में हिकु भेरो ॿीहर तेज़ी सां वाधि। वायरस वधीक 12 मरीज़नि जूं हयातियूं विड़कायो वियो। 620 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में कोरोना मुतासिन जो अघु वधी 1,49,542 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंगखर जारी करे छॾिया। 24 कलाकनि दौरान कराची में 504, हैदराबाद में 47, सांगड़ में 19 नवां केसिस ज़ाहिर। कराची फिश हार्बर अथॉरिटी ऐं फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी विच में मच्छी जे शिकार एवज़ मुहाणनि खे मिलंदड़ पैसनि तां ख़िलाफ़ ॿिन्ही इदारनि में तकरार जे निबेरे ऐं कार वहिंवार हलाइण बाबति नवां ज़ाब्ता जोड़ण लाइ कमेटी ठाहिब। चीफ सेक्रेटरी की सरबराही में जुड़ियल कमेटी में नाणे ऐं कानून खाते जा सेक्रेटरीज़ शामिल। कमेटी के फिशरीज़ खाते तरफ़ां जुड़ियल ज़ाब्तनि ते नज़रसानी जी हिदायत। ज़रियनि जो चवणु आहे त फिशरीज़ खाते तरफ़ां फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जी आमदनी मां अधे हिसो फिश हार्बर अथॉरिटी खे ॾियण जी सिफ़ारिश कई वई हुई। अहिड़ी सिफ़ारिश बाद ॿिन्ही इदारनि में ख़िलाफ़ पैदा थिया। हुकूमती दावाउनि बावजूदि मुल्क में महांगाई जो जिन बोतल में न आयो। हिकु हफ़्ते में आम वाइपे जी 14 शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो रिकॉर्ड। शुमारियात खाते महांगाई जी हफ़्तेवार रिपोर्ट पधरी करे छॾी। रिपोर्ट में चयो पियो आहे त कणिक, खंडु ऐं टमाटा ॿाहिरां घुराइण जा असर नज़र अचण लॻा आहिनि। हिकु हफ़्ते में टमाटा 50% सस्ता थी विया। अटे ऐं खंडु जे अघनि में बि 2 रुपया लाख। LPG जे घरेलू सिलेंडर जे अघनि में 85 रुपया वाधि। कुकुड़ जे गोश्त में 17 ऐं थूम जे अघनि में 9.5 रुपया फ़ी किलो वाधि। गुज़िरियल हफ़्ते दाल माश, चणनि जी दाल ऐं ख़ुश्क खीर जे अघनि में बि इज़ाफ़ो रिकॉर्ड। सिंध जे बेचनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ कंदकोट मां कराची लाइ निकितल क़ौमी अवामी तहरीक जे मार्च जो सफ़र जारी। अयाज़ लतीफ़ अली जो जी अॻवानी में निकितल मार्च में औरतुनि सूधो वॾी तादाद में कारकुन शरीक।
गोलारची, मीरपुर बठोरो, दड़ो, सजावल ऐं ठठो में काफ़िलनि जे गुलनि जी वर्खा सां आजियां। मार्च में शामिल कारकुननि तरफ़ां बेचन ऐं कारूंजर सूदो ॿियनि वसीलनि ते कब्ज़ा नामंज़ूर जा नारा। मार्च के ख़िताबनि दौरान अयाज़ लतीफ़ अली जो चयो आहे त सुभाणे कराची पहुची वाज़ह पैगाम ॾींदासीं त वसीलनि ते कब्ज़े खे बर्दाश्त न कयो वेंदो। बेटन सूदो ॿियनि वसीलनि जा मालिक सूबे जो आवाम आहे। पीपल्स पार्टी खे को बि हक़ नाहे त ॿेच विकिणे छॾे। वफ़ाक़ी सरकार बि सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि वारी साज़िश बंदि करे। अमरीका में सदारती चूंडनि लाइ पोलिंग खां पोइ उम्मीदवारनि में आसाबी जंग जारी। उम्मीदवारनि लाइ ग़ैर मामूली अहमियत रखंदड़ 4 रियासतनि पेंसिल्वानिया, एरिज़ोना, जॉर्जिया ऐं नेवाडा में बाइडन खे सरसी। पेंसिल्वानिया में 96% वोटुनि जी ॻणप मुकमल। डेमोक्रेट उम्मीदवार जो बाइडन 49.6 ऐं रिपब्लिकन उम्मीदवार ट्रंप 49.1% वोट हासिल कया। एरिज़ोना में 97% वोटुनि जी ॻणप थी वई। बाइडन खे 49.6 ऐं ट्रंप खे 48.7% वोट्स मिलिया। जो बाइडन खे अमरीका जो नओं सदर चुनण लाइ रुगो 6 इलेक्टोरल वोट्स घुर्बल। ट्रंप रुगो 214 इलेक्टोरल वोट हासिल करे सघियो। जो बाइडन चयो आहे त वोटुनि जी ॻणप मां असांजी कामयाबी वाज़े नज़र अची रही आहे। समूरनि वोटुनि जी ॻणप थियणु घुरिजे। ट्रंप चयो आहे त बाइडन कामयाबी जी कूड़ी दावा न करे। आऊं बि अहिड़ी दावा करे सघां थो। अञा त क़ानूनी कार्रवाइनि जी शुरूआत थी आहे। मेड़ वाक़े के केस में पीपल्स पार्टी एमपीए सरदार चांडियो ऐं उमेर बाब हिकु भेरो ॿीहर आम्हूं साम्हूं। पीपल्स पार्टी एमपीए तरफ़ां घरनि ते पुलिस जे चढ़ाइनि ख़िलाफ़ अदालत वञण ऐं सिंध असेंबली में आवाज़ उथारण जो ऐलान। सरदार चांडियो चयो आहे त सुप्रीम कोर्ट मां ज़मानत मिलण बावजूदि घरनि ते चढ़ाइयूं कई वयूं। पुलिस सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ऐं तक जे अवाम जी वोट जी तौहीन कई आहे। कुछ ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी त अदालत में कंहिंजे ख़िलाफ़ वञी रहिया आहियूं। उमेर बाब जो चवणु आहे त पाण खे बेॾोह करार ॾींदड़ सरदार अदालतुनि में देर जा हरबा छो इस्तेमालु करे रहिया आहिनि। आईजी सिंध तरफ़ां चढ़ाइयूं करण बावजूदि 2 जवाबदार गिरफ़्तार न पिया थियनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां पुलिस मथां दबाव विझण वारे मामले ते नोटिस वठण जो मुतालबो। खिपरो भरिसां कारे जी तहमत में बेरहम भाइरनि परिणियल भेण खे क़त्ल करे छॾियो। दौलतपुर आबाद में जवाबदार ताज मोहम्मद तरफ़ां साथियुनि सां गॾिजी मुबैना तौरु भेण जे घर ते हमलो। फायरिंग में मुस्मात गुलशाना मासी वई। जवाबदार फरार। नारी जो लाश केतिरी देर ताईं वाक़े वारे हंधि पयल रहियो। पुलिस हरकत में न आई। गुलशाना शहर कुझु अरसो अॻु पनाह लाइ खाई थाणे ते पहुती हुई। खिपरो जी अदालत नारी खे दारो अमान उमाणे छॾियो हो। बाद में माइट गुलशाना खे हिफ़ाज़ती ज़मानत ते वठी विया हुआ। नंगर पार्कर में शादी के चौथे ॾींहुं नारी के क़त्ल करण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार के 2 भेरा मौत जी सज़ा। मिठी जी अदालत जवाबदार प्रताप कोहली के 1 लाख रुपया ॾंड जी सज़ा भी ॿुधाए छॾी। नारी जनू कोहली के 8 महीना अॻु शादी के चौथे ॾींहुं बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। अदालती फ़ैसिले बाद जवाबदार हैदराबाद सेंट्रल जेल मुंतक़िल। खैरपुर भरिसां प्लॉट जे तकरार तां भुतवा ऐं रिंद बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। धुरियुनि हिक ॿिए ते लछनि लतनि मुकनि ऐं सरोटनि जो वसकारो लाइ ॾिनो। हथियारनि जो बि आज़ादाणो इस्तेमालु। 20 सेक्शन थाणे जी हद में झेड़े दौरान इलाइक़ो जंग जे मैदान में तब्दील। 5 ॼणा ज़ख़्मी। पुलिस एहलकार झेड़ो टारण बदिरां केतिरी देर ताईं तमाशो ॾिसंदा रहिया। वठो या वठ साॻी वठ मूंखे छो त मूंखे शादी कयां थो पंहिंजे घर वसायां थो पंहिंजो चङो भरो कमु कंदो आहे मज़ूरी कंदो आहे पंहिंजी। केरु पिया विढ़नि तोसां? इहे घर वारा 5 साल आहे इहो छेड़ो हले थो। तॾहिं तलाक ॾेई छॾी। प्यार मोहबत तलाक ॾेई छॾी। मां बाबा नुक़सानु न थिए इन में बाबा जे ख़राबु मां छॾे ॾिनी बसि। तूं पंहिंजी मर्ज़ी सां पाण पोले ते चढ़ी वई मथे झेड़े जी जॻह इन मसइले सां।
माइटनि ज़मीन खपाए छॾी पोइ बि शादी न कराई। पनवाकिल में नौजवान शादी न थियण ख़िलाफ़ 132 केवी बिजली जे पोल ते चढ़ी वियो। इलाइक़े वासियुनि जूं हेठि लही अचण लाइ नौजवान खे मिंथूं। पुलिस जे चङनि मुड़सनि नौजवान हनीफ़ दस्ती खे पोल तां हेठि लाथो। नौजवान हनीफ़ दस्ती जो चवणु आहे त माइटनि तरफ़ां शादी न कराइण ख़िलाफ़ एहतजाज तौरु पोल ते चढ़ी वियसि। माइटनि शादी जो आसरो ॾेई ज़मीन बि खपाए छॾी। ऐं रावलपिंडी में वनडे खां पोइ T20 सीरीज़ जो दंगल। ज़िम्बाब्वे जी टीम पहिरीं बैटिंग कंदे पाकिस्तान खे मैच कढण लाइ 157 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो। ज़िम्बाब्वे जी टीम मुक़रर 20 ओवर्स में 6 विकेट्स जे नुक़सान ते 156 रन्स ठाहियूं। पाकिस्तानी बॉलर्स मां रऊफ़ ऐं वहाब रियाज़ 2 विकेट्स वरितियूं। हसनैन ऐं उस्मान कादिर ज़िम्बाब्वे जे हिक रांदीगर खे पवेलियन भेड़ो कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां वरी बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।